जय झूलेलाल। मां विश्व सिंधी सेवा संगम जे अंजार ग्रुप जी प्रेसिडेंट सोनिया अचंतानी आहियां ऐं मूंखे ॾाढी ख़ुशी थी थिए तव्हां सभिनीनि खे इहो ॿुधाईंदे कि असां हिन महीने जे 18 तारीख़ पंहिंजे नेशनल बीपी सुजाता प्रधान जे सहयोग सां हिकु प्रोजेक्ट कयोसीं जंहिंमें असां म्युनिसिपल कॉर्पोरेशन जे कर्मचारियुनि खे मेडल्स विरायासीं। इहे मेडल्स हुननि खे हिन करे विराया ताकि हुननि खे शुक्राना ॾेई सघूं, धन्यवाद चई सघूं कि हो रोज़ अचनि था असांजे घर जे आड़े पाड़े में, सोसाइटी कॉलोनी सभिनीनि हंधि सफ़ाई कनि था, सफ़ाई मेंटेन रखनि था ऐं इहा असांजे लाइ ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। तंहिंजे करे अॼु असां स्वस्थ आहियूं ऐं सुखी आहियूं। त मां चाहींदमि कि तव्हां सभई असांखे आशीर्वाद ॾियो ताकि असां अञा सुठा कम करे सघूं ऐं सोसाइटी में पंहिंजो नालो रोशन करे सघूं। जय झूलेलाल। मां झुकी वियुसि हू सजदा समझी वेठो, मां झुकी वियुसि हू सजदा समझी वेठो। मां त इंसानियत निभाए रहियो होसि, मां त इंसानियत निभाए रहियो होसि, हू ख़ुदि खे ख़ुदा समझी वेठो। जय झूलेलाल। मां द्वीप चेतनानी, तव्हां ॿुधी रहिया आहियो सिंधी समाचार। देश जो टेक ऑफ। सरकारी शर्तुनि सां 25 मई खां उॾंदा हवाई जहाज़। भारत में कोरोना जा कुल मरीज़ 1,10,590, 3,355 मौत, 44,747 रिकवर। ब्रिटेन में 1500 स्कूल 2 महीननि खां आहिनि बंदि। न्यूज़ीलैंड में कंदा हाणे हफ़्ते में 4 ॾींहं कम। रोहित शर्मा खे फैंस कयो ज़ाहिर T20 जो महान खिलाड़ी। केरला में PT उषा एथलेटिक्स एकेडमी आउटडोर ट्रेनिंग शुरू थी। खोड़ल धाम जा ट्रस्टी समेत 21 आगेवान आम आदमी पार्टीअ सां थिया गॾु। हर्षवर्धन थींदो WHO जो कार्यकारी अध्यक्ष। घणनि ई वॾनि शहरनि में एकी बेकी नंबर पद्धति ॾेई खोलिया वञनि था दुकान। अयोध्या में राम मंदिर जे निर्माण लाइ ज़मीन खे समतल करण जो कमु शुरू। भुज में 44.4 डिग्री तापमान, भाई जहिड़ी गर्मी। कंटेनमेंट ज़ोन में रहवासियुनि जे लाइ सामाजिक संस्थाऊं थींदियूं मददरूप। सेंसेक्स में 622 पॉइंटनि जी राहत रैली। निफ्टी कया 9000 पॉइंट क्रॉस। उपचुनाव खां पहिरियों ई मध्य प्रदेश में लॻो कांग्रेस खे झटको। 6 नेता थिया BJP में शामिल। 2 महीननि चइनि जोड़नि कपड़नि में UAE में लॉकडाउन जे कारण फथल आहे एक्ट्रेस मौनी रॉय। जय झूलेलाल। मां पायल मेघानी। मुंहिंजी साहेड़ी काजल गेवानी उन तव्हांखे 3 पहाका ॿुधाया त अचो अॼु जो चौथो पहाको मां थी ॿुधायां। बुख में बसर बि मिठा। बुख लॻण वक़्तु जेकी मिले सो वणंदो आहे। जॾहिं कंहिं ॻाल्हि जी सख़्त ज़रूरत पवंदी आहे त उन वक़्तु इंसान खे जेकी मिलंदो आहे सो स्वीकार करणो पवंदो अथसि। चूंड या पसंद जो को सवाल ही पैदा नथो थिए। पहाको नंबर 5। हलवो हलवो चवंदे बात मिठो न थींदो। चिकनी चुपड़ियुनि ॻाल्हियुनि सां पेट न भरजंदो। रुगो मिठनि ॿोलनि सां पेट की न भरजंदो।
उन लाइ त खाधे जी ज़रूरत पवंदी आहे। पहाको नंबर 6, पंहिंजी लाहे जे हथ कई तंहिंखे ॿिए जी लाहींदे कहिड़ो, यानी पंहिंजी इज़त जो वीचार न कयो। जंहिं पंहिंजी पगड़ी पाण लाइ छॾी सो ॿियनि पगड़ी लाइण में कहिड़ो भउ कंदो। इन करे अहिड़े निर्लज खां परे रहण में ही भलाई हूंदी आहे। पहाको नंबर 7, हिक टंगे जे मुल्क में वञिजे त ॿी टंग खणी लिकाइजे। मतलब त जंहिं देश वञिजे उतां जी सभ्यता, संस्कृति ऐं रिवाज मूजिब हलत हलजे। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभिनीनि खे मुंहिंजो नमस्ते, सलाम, सत श्री अकाल। मदमस्त रहो, व्यस्त रहो, घर में रहो ऐं सुरक्षित रहो।